लगन अल्लाह अकबर सारी इतना जी मरी गया जो सुभान अल्लाह आया करामत जुमे ते मु बयान की शेख सुनान रहमतुल्लाह अलैहि वो शेख सुनान आई बियो ने जो मुरीद हो शेख फरीदुद्दीन अत्तार जेजा आलिम सगोरा मदरसे में पंदनामा नामे हक पढ़ाईदा समझो था वो हजरत शेख सुनान रहमतुल्लाह अलैहि हलदे हलदे हिकड़ी हिंदुन जी औरत जे मथा आशिक थी अल्लाह मस्त थी उन्होंने की जी बाबा या न्याणी मुखे जो मां शादी करना चाहिए केवला तहां जो मजहब जुदा है असा जो मजहब जुदा है तहां जो कानून जुदा है असा जो कानून जुदा है तहां जो फिरको जुदा है असा जो फिरको जुदा है एके वडो प्रेशर जी मुखे सब कुछ कबूल आ मुखे पंजी न्याणी अल्लाह याओ हेतरा ॾींहं असां वटि रहंदे उहे खंज़ीर कुल्हे ते खणी वेंदे वरी उनखे चाराए मोटी ईंदे तो पोइ ॾींहं पूरा थींदा पोइ तारीख़ मुक़ररु थींदी शादी जी पोइ तोखे शादी कराईंदासीं पर हथ में खंज़ीर जो गोश्त पचाए ॾींदासीं हिकिड़े हथ में खंज़ीर जो गोश्त हूंदो ॿिए हथ में शराब हूंदो इहो पीअंदे खाईंदे त तोखे नियाणी निकाह में ॾींदासीं हज़रत शेख सुनान जो मूंखे सभु कबूल शेख सुनान जो मूंखे सभु कबूल वदा केतिरा ॾींहं उन शेख सुनान खंज़ीर पंहिंजे कुल्हनि ते खणी वेंदो दरिया ते वरी मोटाए ईंदो या कंहिंजी बददुआही पीरनि जे पीर लिसानुल औलिया सैफुल्लाह अरे हुयो बि वॾो साहिब विलायत वारो साहिब तरीक़त वारो साहिब मारिफत वारो पर जे पीरनि जे पीर अब्दुल कादिर खां हटियो त ख़ुदा इहा सज़ा ॾिनी चो सुभान अल्लाह केतिरा ॾींहं इहे खंज़ीर पंहिंजे कुल्हे ते खणी वियो चारींदो हो पोइ जॾहिं शादी जी राति थी खंज़ीर जे कुठूं उनजो ॿोर ठाहियूं हिकिड़े प्याले में ॾेई शेख सुनान खे ॾियूं त हे खा हे शराब जो प्यालो तो पी त तोखे नियाणी निकाह में ॾियो चुल्ह जो मच पियो भरे हिकिड़े पासे कुंवार वेठी आहे हिकिड़े पासे हज़रत शेख सुनान रहमतुल्लाह वो टेमा जो इशा जो टेमा हज़रत शेख फरीदुद्दीन अता रहमतुल्लाह अलैहि ॾिसे पियो त मुंहिंजे मुर्शद जा हाणे कम लहंदा हीअं तव्हां कई बगदाद शरीफ ॾे मुंहुं करे और सो पीरान पीर दर्द लाद सगीर कर फकीर जी सदा वर वराम वास्ते खुदा वर वराम वास्ते खुदा सुभान हज़रत महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैहि मुंह करे महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैहि जी दरबार क़दस रे मुंह करे गिची में गारो करे अर्ज़ कई केवला मुंहिंजो मुर्शिद हथ न माथो वञे दाहूं कई फरियादूं कयूं मुझा सुना कुकू कई उन वक्त में हज़रत सैयदना अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैहि बगदाद शरीफ जे जामे मस्जिद में पाण वुज़ू पिया फरमाइन पानी जी लप भरे करे हीअं उछलायूं सुभान अल्लाह शेख सुनान ने पानी जी लप उछलाए ऐं पाण फरमायूं कि ओ शेख सुनान होश में आ असांजो कदम मल पानी जा छंडा जो लगस त हथन मो शराब भी वियो खंजीर जो गोश्त भी वियो ऐं मुंहिंजा सां तड़पी उथियो ऐं अर्ज़ कई त सुना तुंहिंजो कदम मुंहिंजे गर्दन जे मथां अरे गौसे आज़म मोहम्मद का महबूब है गौसे आज़म ज़माने का सुल्तान है उसने चोरों को देखा वली कर दिया पुरखताओं को कुतुबे जली कर दिया गौसे आज़म की हर जा मची धूम है उनका फरमान घर घर का ईमान है वो सुन्नियो याद उनकी मनाते रहो नारे याद से आज़म लगाते रहो इसमें आज़म यही है लाहौल है
जल जाता शैतान है। सुभान अल्लाह। चौदह ने बाबा कुरान में लिखे पियो वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर। अला तो चवे तमा अल्लाह जी जात खां सवा को भी तवा जो मददगार कोने। जो कुछ आहे जो कुछ मांगना है अल्लाह से मांगो बस। कुरान में लिखे पिया वो सादा सादा मुसलमान से वाकई कुरान में लिखे पिया वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर। अल्लाह तो चवे त मां अल्लाह जी जात खां सवा तवा जो को भी मददगार कोने। वो चाचा हिकड़ी कुरान जी आयत पर तबे भी आलमन को पुछा त करना खुदा फरमा इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु वल्लज़ीना आमनु अल्लज़ीना युकीमूना अस्सलाता व युतूना ज़काता व हुम राकिऊन। अल्लाह तो जो तमा अल्लाह भी तमा जो मददगार मुझो रसूल भी तमा जो मददगार मुझा वली भी तमा जो मददगार बढ़िया जी कटार है वली भी तमा जो मददगार हन। अरे ओहे वली जेके मदीने जे सही फरमायो अल्लाह इन औलिया अल्लाह है ला यमूतूना बल यंतकिलून मिन तारिन इला तार। अल्लाह जो वली मरदो ना है मगर हिकड़े घर में निकली बे घर में आराम। फरमाया था खास कबर ना यानी वली जी कबर ना तुझी मुंजी कबर। हज़रत साईं हमायूं शरीफ वारा फरमाया था उन जे कबर जे मथा रगो झिरकी वेंदी आ तो उन कबर वारे ख़बर पवंदी आ त हे नरवा या मादी। सुभान अल्लाह। हमायूं शरीफ वारा बुजुर्ग फरमाया था तारे खास ना यानी वलियन के छद उहे पंजी जान में शान में बेमिसाल हन पर तुझी ऐं मुंहिंजी कबर जे मथा हिकड़ी खाली झिरकी अचे वेहे तो उन कबर वारे के भी ख़बर पवंदी आहे त हे नरवा या मादी आहे। अरे जे उन खे ख़बर पवे थी त वलीअ खे छो नथी ख़बर पवे। एतिरा देज मरिया एतिरा देज मरिया। हज़रत साईं पीर साईं रोज़त अली रहमतुल्लाह अलैह जो मुरीद हो जुम्मे जी नमाज़ साईं जे पोयां अचे पढ़ंदो दरबार शरीफ ते पोइ हिकिड़े ॼाणे आयो झंग मां पियो अचे त सोनी दूरी लभी पियसि। छा लभी पियसि? इलाही बख़्श छा लभियसि? दूरी सोनी लभी पियसि। छा कई हेॾे होॾे ॾिठई मतां को मुराद फ़क़ीर जी हुजे सम्झो था न को इंसान बनी बशर ॾिठई पर नज़र कोन आयसि। छा कई जो उहा सोनी दूरी खणी हिकिड़ी वण जे पासे में ॾेई मेंह जो छेड़ो मखे जॾी वो साईं ने वञा तो दरबार शरीफ ते निमाज़ पढ़ा तो साईं खां मसलो पुछंदुसि कि भला जेकॾहिं का रस्ते में शइ लभी पवे उन जो मालिक भी न हुजे उहा खिसे में रखणु जाइज़ या नाजाइज़ वो जेका साईं फतवा ॾी। सुभान अल्लाह। आयो पीर साईं रोज़त अली रहमतुल्लाह अलैह जे दरबार एक दस में जुम्मे जी नमाज़ पढ़ी फ़क़ीर मिलंदा पिया वञे हे बि अचे मिलियो साईं खे अर्ज़ु कई कि भला मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे पाण फरमाए चयो जी साईं जंग मां या किथों बि माण्हू अचे थो का शइ लभी पवे का शइ लभी पवे ईअं न चई त साईं सोनी दूरी जी साईं का शइ लभी पवे पोइ हेॾे होॾे वाझायमि ॾिठो बि का शइ न आहे न माण्हू आहे न बनी बशर आहे पोइ उहा शइ जेकॾहिं को माण्हू न हुजे मिल्कियत वारो न हुजे को धनारी न हुजे ॿकरियूं चारण वारो धनार या जेको आहे ॾुढुनि चारण वारो धनार बि न हुजे का शइ नज़र न अचे उहा खणी खीसे में रखणु जाइज़ या नाजाइज़। मां उन फतवा थो तव्हां खां ॿुधां पाण निहारे पाण पुट उहा शइ खणजे त न पर छेड़ो बि न मखिजे। खणजे त न पर छेड़ो भी न मखिजे। अरे अल्लाह वाले जो इल्म गैब ना है जब चाहे अरे जे खुदा वाले जो इल्म गैब है तो मुस्तफा जो गैब चाहो ये शान है खिदमतगारों का सरकार का आलम क्या होगा। एक वर्दे हो जाए ओ मुझा मिठा दुआ कर अल्लाह वारन जो खुदा अदीब बना खुदा वारन असांखे इहो दर्श ॾिनो आहे सबक ॾिनो आहे पाण में मोहब्बत जो मुझा सुना मोहब्बत हूंदी त ॿेड़ा असां तव्हांजा पार थी
पवंदा ख़ुदा वारनि जी निस्बत हुजे हाँ बेशक हुजे ख़ुदा वारनि जी निस्बत हुजे ऐं निस्बत वारा निस्बती कम दुनिया वारा अबो छॾे वेंदी अम्मा छॾे वेंदी यार छॾे वेंदी दोस्त छॾे वेंदी मिट छॾे वेंदी पर निस्बत वारो दिलि पर साईं कोन छॾे अरे जे निस्बत वारो मशहूर वारे सां हूंदई त कोन छॾींदी कबर वारे सूरे सां निस्बत हूंदई कोन छॾींदी अल्लाह वारे सां निस्बत हूंदई ख़ुदा जो कसम आहे हज़रत पीर साईं रोज़े अली रहमतुल्लाह तकरीर